सभिनी दुश्मनन खे निपोड़े छॾियो आहे। बाक़ी कहिड़ो दुश्मन रहे थो असांजे ॻोठ में दाख़िल थी करे फायरिंग तो करे पियो। साईं वरी बि जांच कयो किथे को नुक़सान त नाहे थियो। जेकॾहिं को नुक़सान थियो हुजे न ज़रीना बेगम, हिन वक़्त ताईं मुझे कंहिं न कंहिं माण्हू जो फोन अची वञे हा। साईं एडी फायरिंग थी आ, छा उन में नुक़सान नाहे थियो? आशू पहिरे ते बीठल आहे। सम्झां थो त जेकॾहिं के दुश्मन आया बि हूंदा न त आशू उन्हनि खे ॿाहिरां ई भॼाए कढियो हूंदो। साईं जेकॾहिं तव्हां सम्झो था त को नुक़सान नाहे थियो त पोइ हली आराम कयो न। तव्हां पंहिंजी निंड छो था फिटायो? बेगम निंड हाणे तॾहिं ईंदी जॾहिं सॼी हक़ीक़त जी ख़बर पवंदी। आशू कर ख़बर ही वठवठा छाजी आहे? सरकार कुछ गिदड़ ॻोठ में घिरी आया हुआ, उन्हनि खे दौड़ाए ॻोठ मां ॿाहिरि कढियो थो। तव्हां सरकार आराम कयो, आशू मौजूद है। वरी बि ख्याल रहे न बागा, ये वरी बि लामारो ॾेई सघनि था। बेफिक्र रहो सरकार। ठीकु आहे, आराम थो कयां, बाक़ी हवाल सुबुह साम्हूं वठंदोमांइ। ठीकु आहे साईं, ख़ैर थी वियो न? हाज़िर न पियो, अचो हली आराम कयो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।